हैदराबाद में वकील कन्वेंशन में कोर्टूं खोलण जे ऐलान बावजूदि अदालती कारोबार शुरू न थी सघियो। वकीलनि जे कन्वेंशन में कोर्टूं खोलण जे ऐलान बावजूदि डिस्ट्रिक्ट सिविल ऐं ख़ुसूसी कोर्टुनि जो कारोबार बहाल न थियो। कुझु वकीलनि पारां सेशन कोर्ट जो मुख्य दरवाज़ो बंदि करे साहिलियुनि खे अदालत वञण खां रोकियो वियो। केतिरा ई साहिल दरवाज़ो खुलण जो इंतज़ारु कंदा रहिया। बार जे मुख्य उहिदेदारनि बि अदालतूं खोलाइण लाइ तहरुक न वरितो। हैदराबाद में वकील कन्वेंशन में कोर्टूं खोलण जे ऐलान बावजूदि अदालती कारोबार शुरू न थी सघियो। वकीलनि जे कन्वेंशन में कोर्टूं खोलण जे ऐलान बावजूदि डिस्ट्रिक्ट सिविल ऐं ख़ुसूसी कोर्टुनि जो कारोबार बहाल न थियो। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे फैज़ खोसो जी। फैज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? हैदराबाद के एसएसपी डॉक्टर फारूक लंजार की बदली न थियण खिलाफ अदालतन जो कारवांवार अॼु बि शुरू न थी सघियो आहे। वकीलनि जे कन्वेंशन में जेतोणीकि कोर्टूं खोलण जो ऐलान कयो वियो हो, पर उन जे बावजूदि डिस्ट्रिक्ट सिविल ऐं ख़ुसूसी कोर्टनि जो कमु बहाल थी न सघियो आहे। कुझु वकीलनि पारां सेशन कोर्ट जो मुख्य दरवाज़ो बंदि करायो वियो आहे, जिते कैंप में बि कुझु वकील वेठल आहिनि। मुख्य दरवाज़ो बंदि हुजण जे करे साहिलनि खे अदालतनि में वञण जी इजाज़त मिली न सघी ऐं केतिरा ई साहिल दरवाज़ो खुलण जो ॿाहिरि रोड ते इंतज़ारु कंदा रहिया। हैदराबाद जे डिस्ट्रिक्ट बार जा जेके मुख्य उहिदेदार आहिनि उहे बि अदालतूं खोलाइण लाइ को तहरीक वठी न सघिया आहिनि। हालांकि उन्हनि गुज़िरियल ॾींहुं ऐलान कयो हो त अॼु खां अदालतनि जो कारवांवार शुरू थी वेंदो, पर अञा ताईं अदालतनि जो कारवांवार बहाल न थी सघियो आहे, जंहिं सबबु तव्हां जेके केस आहिनि उहे रोलड़े जो शिकार आहिनि। ॿिए तरफ़ सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जो कारवांवार बहाल थियो आहे ऐं जजिस जेके आहिनि उहे अदालती कमरनि में मौजूदु आहिनि, जिते केसनि जी सुनवाई हलंदड़ आहे, जिते वकील बि जेके आहिनि उहे केसनि जी पैरवी लाइ अदालत में पेश थी रहिया आहिनि। पर डिस्ट्रिक्ट सिविल ऐं ख़ुसूसी अदालतनि में अञा ताईं जेको कारवांवार आहे उहो बहाल न थी सघियो आहे, जंहिं सबबु उन्हनि कोर्टनि में मौजूदु जेके केस आहिनि उहे सख़्तु रोलड़े जो शिकार आहिनि। ठीकु आहे, महिरबानी फैज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ।